छा आहे मवाली सूटो पियो आणी? न न मूं ज़िंदगीअ में कॾहिं ख़ाली सूटो हयो ई न आहे। त पोइ हीउ छा आहे? हे ख़ाली न आहे, हे भरियल आहे। अड़े ईअं त तूं आस्ते आस्ते मरी वेंदे। तूं छा थो चाहीं मां तकिड़ो मरां छा? ओहो, ईअं करण सां तूं पंहिंजी जान ज़ाया पियो करी। पंहिंजी जान खे मूं ॿुधाए छॾियो आहे, हुनखे सॼी ख़बर आहे। अड़े तूं त पंहिंजा पैसा ऐं पंहिंजी जान ज़ाया पियो करी। फ़िलहालु तूं मुंहिंजो टाइम ज़ाया पियो करी। तोखे ख़बर न तुंहिंजो इन कमु करण सां तुंहिंजा मिट माइट तुंहिंजा दोस्त तोखे छा सम्झंदा हूंदा? अॻु में न कंदो हुअसि कहिड़ो मूंखे वज़ीर आज़म सम्झंदा हुआ। चङो मवाली छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। तूं भला इहो ॿुधाए त तूं मुल्क जे हालात खे कीअं थो ॾिसीं? टीवीअ ते ॾिसंदो आहियां। ओहो, टीवी ते न, ऐं तोखे चवां पियो त तूं मुल्की हालतुनि खे कीअं थो ॾिसीं? हिन अखियुनि सां ॾिसंदो आहियां, अलाह सां ॾिनियूं हुन चङी तरह ॾिसंदो आहियां। चङो छॾ हिन ॻाल्हि खे यार, तोसां त मथो हणण ई अजायो आहे। भला रोज़ी लाइ छा कंदो आहीं? रोज़ी त मुंहिंजी जान आहे, रोज़ीअ लाइ मां कुझु बि करे सघां थो। ओहो, मुंहिंजो इहो मतिलबु कोन हो। मुंहिंजो इहो मतिलबु हो त घर जो सर्किट कीअं हलाईंदो आहीं? बटण सां। बटण हेठि कंदा आहियूं सर्किट हली पवंदो आहे। बाबा मुंहिंजो मतिलबु आहे त घर जो चुल्हो, घर जी राशन कीअं भरे ईंदो आहीं? माची सां ॿारींदो आहियां या वरी हिन लाइटर सां। घर जो राशन कीअं पूरो कंदो आहीं? बाज़ारि वेंदो आहियां उतां वठी ईंदो अड़े आहियां। घोड़ा, अड़े आऊं चवां थो त कमाईंदो कीअं आहीं? कमाईंदो आहियां जीअं ॿिया कमाईंदा आहिनि। अड़े ही त भैसां सफ़ा को मत वेल माण्हू आहे। घर जो ख़र्चो कीअं हलंदो आहे? तूं मूंखे सुञो सम्झो आहे छा? त कार आहे मूं वटि, 3 मोटर साइकिलूं आहिनि, बंगलो आहे मुंहिंजो, ऐं कराची में अलॻि मुंहिंजो फ्लैट आहे। एॾो पैसो तो वटि आयो किथां? पिनंदो आहियां। हा, पिनंदो आहीं?